फिरौन जो नील नदीअ में ॿुॾण जो कोई बि इरादो कोन हुयो, पर हू ॿुॾी वियो। शद्दाद पंहिंजे लाइ जन्नत ठाही जंहिंमें 100 साल रहण जो इरादो कयो, पर तारीख़ लिखे थी त हू उन जन्नत जे दर ते ई मरी वियो। नमरूद हिकिड़ो पंहिंजे दौर जो इंतिहाई ज़ालिम हुक्मरान हुयो। हुन अलाए केतिरा ज़ुल्म कया। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे बाहि में उछलायो, ॿरंदड़ बाहि में उछलायो। ऐं तव्हां ॾिठो त एॾो ताक़तवर बादशाह हिकु मच्छर जे हथां मारिजी वियो। यज़ीद घणे अरसे जे लाइ हुकूमत करण जे करे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे शहीद कयो ऐं पंहिंजी डिघे अरसे ताईं गवर्नमेंट जे लाइ राह हमवार कई। पर तव्हां ॾिठो त सिर्फ़ु 3 सालनि जे अरसे में ख़ौफ़नाक मौत मरी वियो। हिटलर जा इरादा इन खां बि वधीक ख़तरनाक हुया जेतिरो कुझु हुन कयो, पर हालात, ज़िंदगी ऐं वक़्तु अहिड़ो रुख़ अख़्तियार कयो जो हू ख़ुदकशी करण ते मजबूर थी वियो। दोस्तो, अलाह ताला हर ज़ालिम खे सिर्फ़ु हिकिड़ो मौक़ो ॾींदो आहे। तकबर, वॾाई, गुरूर, ताक़त, इहे शयूं घणे अरसे ताईं न आहिनि हलण जो। इंसान जो किरदारु, इंसान जो अहिड़ो कारनामो जेको बाक़ी इंसान ज़ात जे लाइ पूरी काइनात में रहती दुनिया ताईं क़ाइमु रहे, इहो ई वॾो कमाल हूंदो आहे इंसाननि जो ऐं इंसान ज़ात जो।